अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु जो उन्वान आहे सबाझी सिंध ऐं सेबती सिंधी ॿोली। प्यारा दोस्तों, सबाझी ऐं सदाबहार सिंध सुहारी ते अल्लाह ताला ख़लकणहार दातार जा हुज़ूर रहमतुल लिल आलमीन सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन हुज़ूर मुहम्मद जाम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जी दुआ जे सदके अणगणिया एहसान ऐं अणगणियूं महिरबानियूं आहिनि। सिंध सुहारीअ खे अल्लाह ताला हर नेमत ऐं बरकत सां नवाज़ियो आहे। सिंध सुहारी कामिलनि, वलियनि, आलिमनि, बुज़ुर्गनि ऐं बहादुरनि ऐं अदब वारनि फ़क़ीरनि जी धरती आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त असां सिंधी लोग हिकु ज़बान, हिकु जान ऐं ॿधी ऐं एके में न आहियूं, जंहिं सबबु असां अक्सर पंहिंजी अना ऐं बेवकूफ़ियनि सबबु ॾचे ऐं ग़ुलामी में मुब्तला आहियूं। ॿियनि अणगणियल नेमतनि सां गॾु सबाझी, सुरीली, सांझी, सलूणी, सुहिणी, सवली ऐं मिठड़ी ॿोलीअ सां पिणु अल्लाह ताला असांखे नवाज़ियो आहे। जंहिंजे अदब, मुहबत ऐं मिठास जी का हद ई कान्हे। जहिड़ा सिंधी माण्हू मिठड़ा, सुरीला, सेबता, तहिड़ी संदन ॿोली मिठड़ी ऐं वसी आहे। सिंधी मर्द तोड़े औरतूं, पढ़ियल हुजनि तोड़े अणपढ़ियल, पर संदन ॿोलीअ में अदब ऐं लहजे जो कमाल समायल आहे। मिसाल तौरु अल्लाह ताला खे अदब मंझां धणी सॻोरो, मालिक साईं, दातार वग़ैरह जहिड़नि उम्दा तरीन ऐं सुहिणनि मिठड़नि प्यारनि नालनि सां था सॾियूं। जॾहिं त अल्लाह ताला असां कंहिंजो नालो नथा रखूं, बल्कि धणी ॾिनो, दातर ॾिनो या मालिक ॾिनो नाला रखी अदब बजाए था आणियूं। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोड़े संदन सहाबा किराम ऐं वलियनि कामिलनि जे अदब जी पिणु हद ई कान्हे। मिसाल तौरु कंहिंजो नालो इत्तिफ़ाक़ ऐं मुहबत जे ग़लबे मंझां मुहम्मद रखियो वियो, उनखे अदब मंझां नाले मिठो, नाले चङो था सॾियूं। अक्सर करे त अदब ऐं निस्बत विचां ग़ुलाम मुहम्मद, ग़ुलाम अहमद, ग़ुलाम रसूल, अब्दुल नबी, अब्दुल रसूल वग़ैरह था नाला रखूं। सहाबा किराम जे अदब ऐं निस्बत में ग़ुलाम सिद्दीक़, ग़ुलाम उमर, मुहम्मद उस्मान, ग़ुलाम अली, ग़ुलाम अब्बास वग़ैरह नाला था रखूं। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल अतहार ऐं इमामनि सुहारनि जे अदब ऐं निस्बत में ग़ुलाम हुसैन,
अब्दुल हुसैन, मोहम्मद हसन, ग़ुलाम अकबर, ग़ुलाम असगर, ग़ुलाम फ़ातिमा, कनीज़ फ़ातिमा, ग़ुलाम सुग़रा, ग़ुलाम ज़ैनब, ग़ुलाम सकीना वग़ैरह ऐं संदन अज़वाज मुत्तहरात जे अदब ऐं निस्बत में ग़ुलाम ख़ुदैजा, ग़ुलाम आयशा था नाला रखूं। अञा हिन असांजी सुहिणी ऐं सेबती ऐं प्यारी अदब वारी ॿोली जी अञा अदब ऐं एहतराम जी हद इहा आहे जो असांजे सिंधी मुआशरे में पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं वॾड़नि ऐं वालदैन जे अदब ऐं निस्बत बि हद दर्जे जी वाखाणियल ऐं मशहूरु आहे। याने जेकॾहिं को सिंधी पंहिंजे पीउ, ॾाॾे या नाने जो नालो पंहिंजे पुट ते रखे थो त उनखे पंहिंजे पीउ, ॾाॾे जे अदब सबबा उन नाले सां नथो सॾे, बल्कि चवे थो बाबा साईं या ॾाॾा साईं। अहिड़ी तरह जेकॾहिं पंहिंजी अमड़ या ॾाॾीअ या नानीअ जो नालो पंहिंजी न्याणी या धीउ ते रखे थो त उनखे बि अदब ऐं लिहाज़ सबबा अम्मा करे सॾे थो। सो ही आहे अल्लाह ताला जी अता असां सिंधी माण्हुनि ते। गुज़ारिश आहे त सिंधी सभा जो पंहिंजो क़दुरु सुञाणो, रब पाक जा अहसान मञो, हुज़ूर आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम सुञाणियो ऐं पंहिंजी माउ धरती सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी हिफ़ाज़त लाइ सभु वेछा वेर, फ़र्क़ ऐं फेर, ग़ैर ज़रूरी नफ़रतूं ऐं वॾायूं, झेड़ा ऐं फ़साद, कूड़ ऐं कुपत छॾे सभु हिकु जिस्म जान, हिकु जिस्म हिकु जान थियो त असां ज़ाहिरी ऐं बातिनी दुश्मननि जो मुक़ाबिलो करे खेनि मात ॾेई सिंध धरती जे नेमतनि मझां सही तरह सां फ़ाइदा हासिल करे ख़ुशहाल थियूं। मुंहिंजा दोस्तो, ही हिन मिसकीन जो अवां सभा जन सुहिणनि, सेबतनि, बहादुरनि, नौजवाननि, पोढ़नि, पुननि, माउरनि, भेणनि सभिनी खे ई पैगाम आहे त सिंधी हिकु थियो। सिंधी हिकु थियो, जेकॾहिं हिकु न थींदव त हिकु हिकु थी ख़तमु थी वेंदव। अल्लाह ताला खां दुआ आहे त तव्हां सां सभिनी सिंधियुनि खे इत्तेफ़ाक़ ऐं ॿधी जी नेमत सां नवाज़े ऐं असां ते पंहिंजो करम ऐं एहसान फ़रमाए। असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि, मिसाल सुहिणो शाह लतीफ़ आहे, हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी आहे, हज़रत सुहिणो कलंदर शहबाज़ आहे। अहिड़े तरीक़े सां ही बुज़ुर्गनि सां धरती भरी पई आहे। असांजे मथां जेके महिरबानियूं ऐं इनायतूं आहिनि उन्हनि बुज़ुर्गनि जी कमाई जे सबबु आहिनि, उन्हनि जे अदब ऐं आदाब ऐं लिहाज़ जे करे आहिनि। ऐं महबूब मदनी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह ताला सां निस्बत ॻंढण सां असांजे मथां ई नेमतूं आहिनि। तव्हां असांखे बि उन्हनि जे ई पैगाम ऐं उन्हनि जे ई रस्ते ते हलणु खपे। जेकॾहिं असां उन्हनि जे रस्ते ते न आहियूं त पोइ तव्हां असां पंहिंजो हालतूं बि ॾिसी रहिया आहियूं त छा हाल आहिनि। अल्लाह ताला खां उमेदु आहे ऐं दुआ आहे त असांखे हिकु करे। आमीन सुम्मा आमीन वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।